जी जी वही एक्स मीमर बट करंट सिंगर एंड यूट्यूबर। Being YouTuber, we will talk about how we were in past. वीडियो का सिंधी मीमर जे बारे में ये चऊं त गलत न हूंदो। हेलो दिस इज फनी इपिक कमेंटेटर AKA ज़ेवियर सिंधी। ज़ेवियर छेवियर खैर जेको भी कंहिंजी बि मीम पोस्ट थींदे ॾिसंदो आहियां त फटाफट वञी मामे साले जो मीम टेम्पलेट कमेंट करे ईंदो आहियां। कोई भी मीम पोस्ट कंदो आहे त मां वञी कमेंट में चई ईंदो आहियां -40 सेंटीग्रेड करे छॾी हल एॾी थधे। ओबा पोस्ट डिलीट न कजां दादू मामू जा दोस्त ट्रके भरे अचनि था गॾिजी खिलंदा। ठहियो मश्करा खिलन आई। डॉगी मीम टेम्पलेट भागो कॉमेडी किंग आ गया। ॿियनि जी पोस्ट ते वञी कमेंट कंदो आहियां। एतिरी डार्कनेस हुजण जो सबबु इहो ई आहे त मां मुश्ताक जा मीम्स पेज खे फॉलो कंदो आहियां ऐं सिंधी मीम्स ऑफिशियल जो टॉप कंट्रीब्यूटर आहियां। जॾहिं सॼो ॾींहुं मूंखे कंहिं फनी मीम जो आइडिया न ईंदो आहे त नाउमीती एस्थेटिक सिंधी में सेट पोस्टिंग करे पंहिंजी मौजूदगी जो यकीन ॾियारींदो आहियां। ॿुध भाउ सिंध मीम्स ऑफिशियल वारा त पोस्ट अप्रूव कनि ई कान था। सिंध पोस्टिंग खे बि रिपोर्टूं उड़ाए छॾियोसीं। तंहिंजे करे मां सिंधी मीम्स लाइ पंहिंजो ग्रुप ठाहियो आहे। नालो बालो सोचे छॾियो आहे। ॿुध इहो केज़म जी माना छा आहे? मुख़्तलिफ़ मीम टेम्पलेट्स जो सीक्वेंस ठाहे हिकिड़ो मीम टेम्पलेट ॿिए टेम्पलेट जो जवाब ॾे ऐं ॿियो मीम टेम्पलेट टे टेम्पलेट जो जवाब ॾे। अचे गरमा गरम मीम वीडियो। अच्छा हाँ सही माफ कर तेरा मत माइंड कर जल्द हाँ अ ब्यूटीफुल गर्ल विद अगली मैन हाणे के सेट टेम्पलेट जे मथां ले सिंगल लिखी पोस्ट तो कयां। पहिरियों मां सम्झंदो हुयुमि त पंहिंजे मीम पेज लाइ नाले में मीम्स लिखणु ज़रूरी हूंदो आहे पर हाणे त मां सिंध जो नंबर 1 मीमर आहियां। नाले में त अमजू एडिट्स लॻल आहे। यार मुस्तफ़े जी कहिड़ी फज़ीलत आहे? हे कमेंट में तोखे किंग लिखियो हिनमहिल ताईं मूंखे रिप्लाई मास न चए थी छो? चहिरो थियो आहियां दिमाग़ ख़राब थी आहे यार मीम पोइ ठाहियां न बिज़ी हुयुमि। हाँ चलो ठीक आहे पोस्ट कर त मां कमेंट में बम्प ऐं बेस लिखंदो ई। सिंधी मीम्स कल्चर एतिरो पोयां पयल आहे जो तव्हां इन जो अंदाज़ो हिन ॻाल्हि मां लॻाए सघो था त सिंध में हिन वक़्तु बि डॉगी मीम्स ठहिया वेंदा आहिनि। देख छा थियो कहिड़ी सोचनि में घुमां? बस दाम जद हे वार यूट्यूब चैनल जो न हुजे हा त असां सिंधी मीमरनि जो छा थिए हा। हाँ यार किथे बि कंहिंखे बि को बि कमु कंदे ॾिसंदो आहियां त उनखे चवंदो आहियां फलाणो कमु थो करे न इन त भलो अथई। वो गलाए ख्याल सां मां इम्प्रूव कयो आहे। लेमी मीम ठाहिण छॾे ॾिनियूं आहिनि। डेली मीम्स जॉइन करे डैंक जो थी वियो आहे इंटेलेक्चुअल बि थी वियो आहे। ॿिए जे कंटेंट खे शिट जो रेफरेंस ॾेई जोक कंदो आहियां। आई एम डैंक यस आई यूज दिस जोकर इमोजी ऑन एनी अनफनी थिंग। अॻे में त अहिड़ा 4-5 खनि इमोजी यूज़ कंदो हुयुमि। कंहिंखे बि रेड करणु मुंहिंजी साइड हो बि आहे। मैसेंजर ते पंहिंजो ग्रुप बि ठहियल आहे जिते असां हिक ॿिए खे शॉर्ट फॉर्म में गारियूं ॾींदा आहियूं। मिसाल तौरु LPC MC BC MKB RKB। हलो जानी ॿियनि जी मुंडी कटे पंहिंजी मुंडी कीअं लॻाइजे? इहो जिबरान ऐं अमजद नओं गानो आयो आहे उन्हनि जी मुंडियूं कटे पंहिंजूं मुंडियूं लॻाईंदियूं। ज़ाहिर ॻाल्हि आहे पंहिंजो गानो त नथा करे सघूं न। गामू जे चैनल में हिकु सीरीज़ ठहियल आहे गामू क्लिनिक जे नाले सां। उन क्लिनिक में तव्हांखे हर मर्ज़ जो इलाज मिलंदो। सेंस ऑफ व्यू कान्हे सेंस ऑफ व्यू मिली वेंदो। सेंस ऑफ टच सेंस ऑफ टेस्ट सभु कुझु मिली वेंदो जी। ननवा सेंस ऑफ ह्यूमर जो आसरो बि न कजो। गामू गैन फनी किरे जी चई कूल थी वए कूल नथो लगे थदी थी लगे तुझे जोक मां कंबल दखणी आ पाया सी करे छडी सफा कूल नथो लगे। अनफनी ऐं क्रिंज जी ॻाल्हि करे बि केर थो जेके हेड़े क़िस्म जा मीम्स ठाहींदो आहे। कंहिं बि मीम जे कैप्शन में वाच टिल एंड लिखी आखिर में अलीगुल मला जे खिलण वारो मीम टेम्पलेट हणी छॾींदो आहियां। वरा इहो फोटो तो मोकिलजांइ पंहिंजो सुभाणे मीमरनि जो डे आहे न सॼी संगत जा फोटो हणी छॾिया आहिनि। सोचो तुंहिंजो बणी छॾियां। आई एम डैंके कंहिंजी बि मुंहिंजे मां उन ते लाइक करे ईंदो आहियां ताकी उनखे ख़बर त पए मूंखे उन जी मीम फनी न लॻी। डबल मीनिंग जोक्स जो त फाइल भरियो पियो आहे किथे न किथे उन्हनि जो बि इस्तेमालु करे वठंदो आहियां। मूं वटि हज़ारनि जी तादाद में फनी स्टिकर पिया आहिनि। व्हाट्सएप चैट ते कंहिंखे बि रिप्लाई उन्हनि स्टिकरनि जे ज़रिए ॾींदो आहियां। कम घणो आहे माण्हू खपनि। अगर आपको हमारी ये वीडियो क्लिप पसंद आई है तो बराए मेहरबानी हमारा ये यूट्यूब चैनल मुसद्दिक शाह सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और कमेंट्स भी दें। और हाँ बेल आइकन का बटन जरूर दबाइएगा।